अवल अल्लाहु अली आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब्बु रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं अल्लाह मियां जी लतीफ़। अस्सलाम वालेकुम सामीन। प्रोग्राम रतीअ जी रिहाण सां प्रोग्राम जो पेशकार ऐं मेज़बान जिब्रान ज़ेब जी ख़िदमत में हाज़िर आहियां। यकीनन प्रोग्राम जी इब्तिदा में जॾहिं तव्हां आवाज़ ॿुधो तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त असां सां गॾु स्टूडियो में केरु मौजूदु आहिनि। उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ अव्हांखे ॾियां त साईं जो ताल्लुक़ हिकिड़े गवालियार घराणे खां उस्ताद नियाज़ हुसैन जे घराणे खां केतिरनि ई फ़नकारनि केतिरनि ई रागिनि उतां सिखिया वरिती, पाण उन घर सां ताल्लुक़ रखनि था। राग जी सिखिया सां गॾु पंहिंजी तालीम खे हुननि जारी रखियो ऐं तालीम में मुसलसल महिनत खां पोइ यूनिवर्सिटी ऑफ सिंध में प्रोफेसर जी हैसियत सां हुननि तमामु घणो कमु कयो। हाणे पाण यूनिवर्सिटी ऑफ सिंध में मैस मीडिया डिपार्टमेंट मास कम्युनिकेशन जंहिंखे असां चऊं उन में पाण डायरेक्टर जी हैसियत सां पंहिंजी ख़िदमतुनि खे सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जी हा, बिल्कुलु। साईं ज़ुल्फ़कार अली असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु कढियो, तव्हां असांजे स्टूडियो में आयो। वॾी महिरबानी साईं तव्हांजी, इन लाइक़ु सम्झो। ऐं मां देरि कई पर क्लासिस हूंदा इन करे टाइम न कढी सघंदासीं। साईं देर जो जीअं ज़िक्र कयो त मूं साईं खे ॿ टे दफ़ा मैसेजिस कया त साईं तव्हां पंहिंजो वक़्तु कढो, असांजे प्रोग्राम में अचो। या असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे त रेडियो जे रिकॉर्ड में तव्हांजो हिकिड़ो इंटरव्यू अचे, असांजा सामीन तव्हांखे ॿुधनि, छाकाणि त ज़ुल्फ़कार साईं जो नालो या साईं जो ब्रदर जेको मज़हर आहे, ॿई भाउर आहिनि पाण में, ऐं जिते बि ॻाइनि था, जंहिं बि स्टेज ते ॻाइनि था, पंहिंजे राग जी जेका उन्हनि जी सिखिया उन्हनि जे वालिद साहिब खां उन्हनि खे मिलियल आहे, माहौल खे जोड़नि था ऐं जेके बि माण्हू महफ़िल में वेठा आहिनि उहे बिल्कुलु झूमी वञनि था। उस्ताद ज़ुल्फ़कार अली सिर्फ़ु उस्ताद राग जे हवाले सां न, पर हू पाण पेशे जे हवाले खां बि उस्ताद आहिनि। माशाल्लाह पाण PhD आहिनि, हुननि डॉक्टरेट जी डिग्री वरिती आहे। ऐं इंतिहाई फ़ख़्र जी ॻाल्हि त साईं ज़ुल्फ़कार जी जेका PhD आहे उहा वाईअ ते आहे ऐं शाह लतीफ़ ते हुननि जो तमामु सुठो कमु थियल आहे। इंटरव्यू में असां ज़िक्र कंदासूं। उस्ताद सभ खां पहिरियों असांजे सामीन खे ॿुधाईंदो तव्हांजो जनमु किथे थियो? यकीनन घराणे खां त उहे वाक़िफ़ु आहिनि। मुंहिंजो जेको जनमु थियो आहे उहो थियो आहे पाकिस्तान बेकरी आहे हैदराबाद में, सखी पीर रोड ते। हिते असांजा वॾा रहंदा हुआ। मुंहिंजो बाबा हिते रहंदो हो किराए ते। उते मां पैदा थियुसि 5 मई 1963 आचर जे ॾींहुं मां पैदा थियुसि। माशाल्लाह। अच्छा, इब्तिदाई तालीम तव्हां किथां वरिती? छाकाणि त तव्हां में जेके ख़ूबियूं आहिनि असांजे सामीन खे ख़बर आहे, राग सां गॾु तव्हां मुसलसल महिनत कई ऐं तव्हां एजुकेशन जे हवाले सां बि माशाल्लाह अॼु तव्हांजो नालो आहे। तालीम जो सफ़र तव्हांजो कीअं रहियो? असां वटि फिरदोस कॉलोनी सखी पीर रोड ते असांजे घर वटि जेको म्यूनिसिपल जो स्कूल हो प्राइमरी, उन में मां 5 पास कयो। इन खां पोइ 6 ऐं 10 ताईं मां नूर मोहम्मद हाई स्कूल तमामु मशहूरु आहे हैदराबाद जो, जी हा, उन में तालीम हासिलु कई। मैट्रिक खां पोइ मां इंटर 2 टे कया। अच्छा, हिकिड़ो साइंस में बि कयुमि, हिकिड़ो आर्ट्स में बि कयुमि। ईअं ई मां MA बि 2 कया आहिनि। उहो माण्हुनि खे शायदि घटि ख़बर हूंदी, छो ज़रूरत ई न हूंदी आहे ॿुधाइण जी। MA कयो इकोनॉमिक्स में। अच्छा, ॿियो मां मास कम्युनिकेशन में। मास कम्युनिकेशन में मुंहिंजी पोजीशन हुई, माना असां फर्स्ट पोजीशन में हुआसीं, पर जेका कैटेगरी में असां 3 माण्हू हुआसीं 1 2 3 जी, हिकिड़े नंबर सां, हा, त मां 2nd पोजीशन में हुउसि, मतलब फर्स्ट क्लास 2nd पोजीशन हुउसि। सिंध यूनिवर्सिटी जामशोर में पहिरीं जर्नलिज़म डिपार्टमेंट हूंदो हो जंहिं ज़माने में। जी, साईं ख़ान मोहम्मद पवण साहिबु मूंखे सिलेक्ट कयो ख़ासि तौर ते, त तव्हां वाह, मुंहिंजे बाबा खे चयो त न्याज़ इहो छोकिरो तुंहिंजो मूंखे ॾेई छॾ, इहो पढ़ंदो। त उन्हनि अलाए मूं में छा बि ॾिठो, बहरहाल उन्हनि जी महिरबानी आहे। ऐं मूंखे पहिरें ॾींहुं उन्हनि चई छॾियो हो त ज़ुल्फ़कार तूं म्यूज़िक ते कमु करिया। वाह, ऐं तॾहिं जर्नलिज़म हो,
पर उन्हनि जो विज़न साईं जो एॾो ज़बरदस्त हो त उन्हनि मूंखे चयो तव्हां उस्ताद मंज़ूर अली ख़ान ते PhD करो। हा हा त यकीन कजो मां जॾहिं एडमिट थियो हुउसि त ओॾी महिल खां ई मां म्यूज़िक ते कमु कयो ऐं मुंहिंजी जेका MA जी थीसिस हुई उहा साईं इबाद राष्ट्री साहिब जे अंडर में ऐं साईं सुरेश कुमार साहिब जे अंडर में। इहे मुंहिंजा ॿई तमामु प्यारा उस्ताद आहिनि, सभई प्यारा उस्ताद आहिनि, पर इन्हनि असांखे तमामु घणो गाइड कयो। त उन जो मौज़ू हो म्यूज़िक एज़ कम्युनिकेशन टूल, इन ते मां कमु कयो ऐं इन में सभई एड जेके उन ज़माने में ईंदा हुआ म्यूज़िक में जी हा उहे सभु मां उन में सुबुह बिना का शाम बिना का सेहत का पैगाम बिना का, इहे उन ज़माने में ईंदो हो। ऐं जेको हिकिड़ो ॿियो हूंदो हो शाम आ गई गाओ मुल्तानी, बिल्कुलु उन टाइप जा जिंगल हुआ। त मुंहिंजे ज़हन में इहो हूंदो त इहे जेके जिंगल अचनि था इहे कीअं ठहनि था, इन जी कम्पोज़िशन कीअं थींदी आहे, इन जा लफ़्ज़ केरु लिखंदो आहे, इहा ॻाइबा कीअं आहिनि, इन जी ऑर्केस्ट्रा कीअं हूंदी आहे, इन खे रिकॉर्ड केरु कंदो आहे। त मूंखे उन ज़माने खां ई इहो ज़हन में हूंदो हो। ॿी तालीम जेका असांजी म्यूज़िकल जेका आहे, मां इहे त एजुकेशन पई हले, बिल्कुलु पर इन सां गॾोगॾु घर में असां न त बाबा असांखे रोज़ानो मूंखे ख़ासि तौर ते छा कंदा हुआ त जॾहिं रेडियो पाकिस्तान त ईंदा हुआ त उहे जेके उन्हनि खे रोज़ मुख़्तलिफ़ आइटम्स मिलंदा न, गज़ल गीत या कंपोज़ करण लाइ कंपोज़ कर, उहो मूंखे ॾेई छॾींदा ईअं त यार इहे रखजांइ ॾिसजांइ, माना ईअं थोरो ॾिसजांइ हिनखे। हा बसि उहो मां ॾिसंदुसि, मां अलाए छा कंदुसि हुनखे, अलाए मां धुन ठाहे बि सघंदुसि या न ठाहे सघंदुसि, पर उहो साईं जन मूंखे ॾेई एप्रिशिएट कंदा, वेरी गुड वाह वाह। त पोइ उन में मां इहो सम्झंदुसि त मां वॾो को मूसीकार थी वियो आहे। उहो अलाए थियोसि या न थियोसि, पर उहो मां कंदो रहंदुसि ईअं। त इहो हिकिड़ो लिंक हितां घरां मिलंदो रहियो, उतां वरी एजुकेशन मिलंदी रही। पोइ ईअं कंदे कंदे मां पोइ हिकु भेरो हिकिड़ो मुक़ाबिलो थियो म्यूज़िक जो हुते सिंध यूनिवर्सिटी में। अच्छा तो उन ज़माने में जेको स्टूडेंट ट्यूटोरियल ऐं कम्युनिकेशन जो हिकिड़ो हूंदो हो सेक्शन, उन में मूंखे फस्ट पोजीशन मिली ऐं उन में मां वाई ॻाई शाह लतीफ़ भटाई जी। त उन में जंहिं मूंखे अवॉर्ड ॾिनो उहा अदी हुई मुंहिंजो महताब अकबर राशिदी साहिबु। वाह वाह त उत्साह मिलियो, पोइ ज़हन में आयो त मां वाई ते कमु करियां, वाई छा हूंदी आहे। पोइ मां उस्ताद मंज़ूर अली ख़ान ते ठीकु ठाक मटीरियल कलेक्ट करे वरितो हो थीसिस जे हवाले सां। कुझु मां साईं कोसर बुड़े साहिब खे बि ॾिनो, सही पोइ मुंहिंजे कम में न रहियो छो जो मां वरी वाई ते हलियोसि, त पोइ वाई ते कमु कयो। वाई जो मुंहिंजो थीसिस हो वाई ऑफ शाह लतीफ़ भटाई, उनजो टाइटल आहे ओरिजिन एवोल्यूशन एंड रोल ऑफ मास मीडिया। त उन में ॿई इन ते कमु करे पोइ अलाह जी महिरबानी सां 2020 में उन खे अवॉर्ड मिलियो गवर्नमेंट जी तरफ़ां ऐं मूंखे प्राइड ऑफ परफॉर्मेंस बि मिलियो माशाल्लाह। त इहो 2018 में मुंहिंजी थीसिस थी, इन खे अवॉर्ड मिलियो बिना मुक़ाबले जे प्राइड ऑफ परफॉर्मेंस वारे। मां हुकूमत जो बि तमामु घणो थोराइतो आहियां, तमामु उस्तादनि जो, तमामु दोस्तनि जो, जिन जिन मूंखे सलाहूं ॾिनियूं, जी जिन जिन ऐं जिन जिन उन्हनि जो बि थोराइतो आहियां, जिन कॾहिं कॾहिं वाई ते मश्करी बि कंदा हुआ। अच्छा हा वाई छा हूंदी आहे, मूंखे वरी कावड़ ईंदी हुई त जॾहिं इहो रस्तो मूंखे मुंहिंजे बाबा ॿुधायो आहे, हा ग़लति त थी नथो सघे। बिल्कुलु त मां कॾहिं कॾहिं पुछंदो हुउसि बाबा खां त मां छा सुठो ॻाए सघंदुसि, त बाबा चवंदो बसि तूं क्लासिकल ॻाए। हा हा कुझु ॿुधो यार तूं बसि क्लासिकल ॻाईंदे बसि तोखे सभु अची वेंदो, हिकु भेरो तूं सम्झी वए न त तोखे कोई मसइलो न थींदो, का बि लाइन सम्झण में। बिल्कुलु ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि क्लियर करे छॾियां मज़ेदार, त उहा इहा आहे त असां जॾहिं शुरू कयोसीं न 1975 में पहिरियों दफ़ो असां रेडियो पाकिस्तान ते आयासीं, उनजो असां वटि कॉन्ट्रेक्ट बि आहे। अच्छा अनवर बलोच मरहूम साहिबु हूंदा हुआ, बिल्कुलु ऐं असांजो गाइड बि हूंदो सरवर बलोच साहिबु हूंदा हुआ, सिकंदर बलोच साहिबु हूंदा हुआ। इहे असांखे माना ॿुधाईंदा त कीअं उन में असां वाहड़े तारा गोल तारा रोशन, वाहड़े तारा गोल तारा रोशन तारा चिलके वारा, सांझीअ टाणी निकिरो था उभ सॼे में पकड़ो था, वाहड़े तारा गोल तारा रोशन तारा चिलके वारा। वाह इन टाइप जा गाना थींदा। ऐं उन में असां पंहिंजो टई ॼणा माना मज़हर हुसैन, नज़र हुसैन ऐं ज़ुल्फ़िकार अली, इहा ॻाल्हि मां तव्हां सां करण वारो इहे टई ॼणा असां ॻाईंदासीं। हा ऐं पोइ वाई असां ट्रेनिंग शुरू कई। वाई जी थोरी तारीख़ी आहे त बाबा जॾहिं हिते रेडियो पाकिस्तान ते हूंदा हुआ त 1960 ऐं 70 वारी पंहिंजो ॾहाके में नबी बख़्श ख़ान बलोच साहिबु ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहिबु ऐं
इन्हनि सां गॾोगॾु उस्ताद उमीद अली ख़ान साहिबु, रशीद अली ख़ान साहिबु ऐं मक़बूल ख़ान साहिबु, इन्हनि सभिनी जो ख़्यालु हो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई खे बाक़ाइदा उनजो नोटेशन कजे ऐं इनखे आम कजे। इहो कमु उतां थियलु शुरू थियो। पोइ इन्हनि खे काफ़ी ट्रांसक्राइब कयो, लिखियो बि ऐं सम्झो बि। त ऐं इन में जेको अमली तौर ते उहो बाबा वधीक कमु कयो। थ्योरी जेका आहे उहो सॼी बलोच साहिब जी हुई ऐं बलोच साहिबु तमामु घणी तारीफ़ कई आहे बाबा साईं जी इन हवाले सां। त उन्हनि उहो पहिरियों माण्हू हो जंहिं सॼी वाई ॿुधी ऐं एज़ इट इज़ वॼाए छॾी। ऐं उन में सैयद ग़ुलाम शाह ऐं सैयद नूर शाह इहे सभिनी खां अव्वल 1970 1973 जे दौर में पहिरियों दफ़ो रेडियो पाकिस्तान ते आया ऐं उन्हनि रिकॉर्डिंग कराई। शेख ग़ुलाम हुसैन साहिबु उन्हनि जा प्रोड्यूसर हुआ। त उन्हनि पहिरियों दफ़ो हिते वाई जो शुरू कई त उहो नओं राग हो हिकिड़ो, शाह लतीफ़ जो राग। ऐं शाह लतीफ़ जो राग बि 1973 खां रेडियो ते स्टैब्लिश थियो आहे। माण्हुनि खे ख़बर पई त वाई छा हूंदी आहे। न त वाई सिर्फ़ु शाह लतीफ़ जी दरगाह ते थींदी, हुते माण्हू ॿुधंदा, पर रेडियो ते पहिरियों दफ़ो रिकॉर्ड करे शेख ग़ुलाम हुसैन साहिबु उन्हनि खे। मां उतां खां इनखे प्रिजर्वेशन कई आहे ऐं अॼु ताईं जेके बि वायूं आयूं आहिनि जंहिं बि फॉर्म में आयूं आहिनि उहे सभु जा सभु पंहिंजी किताब में मां एड कया आहिनि। ऐं उन में उहो इंसाइक्लोपीडिया हिकिड़ी त वाई हूंदी छा आहे, ऐं वरी उन जा मां घाड़ेटा बि लिखिया आहिनि, उनजो स्ट्रक्चर बि लिखियो आहे, उनजी हिस्ट्री बि लिखी आहे, उनजा ॿोल बि लिखिया आहिनि, उनजा राग बि लिखिया आहिनि। त इहो 14 सालनि में कमु कयो मां। हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आहे आम न आहे, उहा आहे त उस्ताद बीबो ख़ान साहिबु मुंहिंजो ॾाॾो हो। जेको 1947 में 1948 में प्रोग्राम कंदो हो क्लासिकल, ऐं असां वटि उन्हनि जा कॉन्टेक्ट्स पिया आहिनि। ऐं उहो रिश्ते में साईं उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहिब जा चाचा हुआ। त इन हवाले सां उस्ताद मंज़ूर अली ख़ान जेको आहे मुंहिंजे बाबा जो जेको आहे उहो सोट बि आहे। ऐं मंज़ूर अली ख़ान जी जेका भेण आहे उहो असांजे बाबा जे घर में आहे, माना मामू बि आहे असांजो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान मुंहिंजो चाचो बि आहे बाबा जे रिश्ते सां, ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान मुंहिंजी अम्मा जे हवाले सां मुंहिंजो मामू बि आहे। त मूं ते वरी ॿिन्हिनि जा असर बि आहिनि। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो बि असरु आहे ऐं उस्ताद न्याज़ हुसैन जो बि असरु आहे। ऐं उस्ताद बीबे ख़ान खे त मां आइकन सम्झंदो आहियां। जेका असांजा मुंहिंजो नानो आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहिब जो वालिद साहिबु जमालो ख़ान, उहो बि तमामु वॾो रागी हो। त मुंहिंजो नानो बि वॾो रागी हो, मुंहिंजो बाबा मुंहिंजो ॾाॾा उस्ताद बीबे ख़ान बि रागी हो, मुंहिंजो मामो उस्ताद मंज़ूर अली ख़ान बि रागी हो, ऐं मुंहिंजो चाचो उस्ताद फिदा हुसैन ख़ान उहो बि रागी हो। बाबा मूसीकार हो। त मूंखे जेको राग आहे उहो इन्हनि खे ॿुधी ॿुधी इन्हनि सभिनी जो असरु आहे मूं ते। सिखिया तव्हांखे घरां ई मिली? हा, मां मतिलबु असरु उते थींदो रहंदो आहे, उहो हलंदो रहंदो आहे न, त उहो तव्हांजे माइंड में किथे न किथे हूंदो आहे। पढ़ण जो मूंखे अञा ताईं शौक़ु आहे, एॾो शौक़ु आहे जो यकीन कजो मूंखे का ॻाल्हि जे न सम्झ में आई त मां सॼी राति वेठो हूंदुसि उनखे जेसिताईं उहा क्लियर न थिए मां फासी वेंदुसि त पोइ सम्झंदुसि इन जो यार करिणो छा आहे इहो। ऐं धुन ठाहिण मां पंहिंजे बाबा खां सिखी आहे। राग जेको आहे उहो मूं ते असरु 2-3 माण्हुनि जो मां तव्हांखे ॿुधायो। ऐं मूंखे वणंदो हो मेहदी हसन ॾाढो। मेहदी हसन साहिबु खे मां ॾाढो अदब सां ॿुधंदो, जॾहिं बि उनजी का बि रिकॉर्डिंग हूंदी आहे त उन खे मां ॾिसी एॾो त ख़ुशि थींदो आहियां ॿुधी जो बसि तव्हांखे मां छा ॿुधायां। नूरजहां साहिबा मूंखे गीत में ॾाढी वणंदी आहे, तमामु घणी अहिड़ी, माना उनजे गीत खे मां एनालिसिस में आणींदो आहियां त इन जो इहो लफ़्ज़ ने कीअं छॾियो हूंदो, साह कीअं खयो हूंदो, वग़ैरह वग़ैरह। साईं उस्ताद ज़ुल्फ़कार असां सां गॾु आहे, पाण प्रोफेसर आहिनि। ऐं तव्हांखे फ़ख़्र जी ॻाल्हि ॿुधायां त हींअर असां जंहिं स्टूडियो में वेही पिया इहो बि उस्ताद न्याज़ हुसैन जे नाले सां मनसूब आहे। पाण ज़ुल्फ़कार साहिबु असां उस्ताद न्याज़ हुसैन साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि, जीअं हिननि ज़िक्र कयो 3 भाउरनि जो। रेडियो ते बि यकीननि तव्हां हुननि खे ॿुधो हूंदो 3 खे गॾु, पर जॾहिं टेलीविज़न जो ज़मानो हो त 3 भाउर जॾहिं स्टेज ते वेही परफॉर्म कंदा हुआ त माण्हू पुछंदा हुआ त हीअ केरु आहिनि। जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त उस्ताद न्याज़ हुसैन साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि ऐं हुननि जी जेका परफॉर्मेंस आहे यकीननि का ॻाल्हि तव्हां खां लिकियलु कोन्हे, सभु कुझु अव्हां जे साम्हूं आहिनि। जीअं साईं ॿुधायो त राग जी सिख्या हुननि पंहिंजे घर मां वरिती, छाकाणि त हिकिड़ो तमामु वॾो राग जे हवाले सां घराणो। साईं तव्हां ज़िक्र कयो, तव्हांजे बाबा साईं तव्हांखे चयो त हाणे तव्हांखे क्लासिक ॻाइणो आहे, क्लासिक सिखणो आहे। असांजे साम्हूं खे थोरो क्लासिक अगरि तव्हां ॿुधाईंदो। जीअं असां सुबुह जो जॾहिं ॻाईंदा आहियूं त उन में शुरू कीअं कंदा आहियूं।
उनजा बोल आहिनि शुकर कीता अल्लाह जी दरगाह नूं साहिब सानू उत्तम जन्म दिता। वाह वाह, माना शुकुर कबो आहे बिल्कुल त असांखे अलाह साईं उहो जानवर न ठाहे छॾियो आहे, इंसान ठाहियो अथईं। बेशक बेशक इन जो शुकुर बेशक बेशक, छोजो उनजे हथ में आहे न बिल्कुल सभु कुझु। बिल्कुल, बिस्मिल्लाह। शुकर कीता अल्लाह दी दरगाह साहिब सानू उत्तमा जनमा दी ता शुगर कीता धन धान पाक परवर दिगार जिसे सब देखो मानस जन्म दिता शुकर कीता। पोइ इन जो आलाप कीअं थींदो आहे? जी जी, शुकर 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 गीता। इन खां पोइ मेरो अल्लाह मेहरबान कोई बिगाड़ सकत नहीं तेरो मन लीजे तू ठान मेरो अल्लाह मेहरबान। इहो बिस्मिल्लाह रहमान रहीम जो तर्जुमा आहे। अच्छा अच्छा, माना अल्लाह मेहरबान आहे, हाँ सभु कुझु करण वारो आहे, हाँ ऐं जे तूं करे वठी त सभु कुझु थी वेंदो। हाँ, औलिया पीर पैगंबर धावे अली वली को रुतबो पावे हसन हुसैन प्यारे जिनके मुझको दीजे ईमान मेरो अल्लाह मेहरबान। इन खां पोइ पंज तन की सेवा कर ले दुख पाप कटे तेरे सजनी पंज तन की सेवा कर ले अलफ अल्लाह और मीम मुहम्मद अलफ अल्लाह और मीम मुहम्मद ऐन अली मन में धर ले पंजतन की सेवा कर सेवा 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 कर ले पंजतन की सेवा कर ले कमाल कमाल कमाल। समीन हींअर असां सां गॾु स्टूडियो में प्रोफेसर डॉक्टर ज़ुल्फ़कार अली स्टूडियो में मौजूदु आहिनि। पाण उस्ताद नियाज़ हुसैन जा फ़र्ज़ंद आहिनि। साईं जी कंपोज़िशन ॿुधी ऐं तव्हां पाण सोचो त जंहिं घराणे सां साईं जो तालुक़ु आहे, जिते मां सम्झां थो नंढपण में साईं ज़ुल्फ़कार अली कॾहिं के रांदीकनि सां कोन खेॾियो हूंदो, पर उन नंढपण में उस्ताद नियाज़ हुसैन खां राग जी सिखिया वरिती। अॼु जेका महारत साईं ज़ुल्फ़कार रखे थो, बिल्कुलु उनजो अंदाज़ो तव्हांखे थियो हूंदो जॾहिं साईं पाण ॿुधाइनि था त सुबुह जो सवेर उथण खां पोइ असां कीअं पंहिंजे
बाबा साईं जी तरबियत वठी हू अॻियां वधिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर ज़ुल्फ़कार अली केतिरनि ई कलामनि जी कंपोज़िशन कई आहे। उन कंपोज़िशन जे पासे बि असां ईंदासूं। साईं असां ॾिठो आहे त जॾहिं बि तव्हां कंहिं बि स्टेज ते अचो था ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ सां तव्हां लतीफ़ साईं खां शुरू कयो था, साईं लतीफ़ सरकार खे तव्हां परफॉर्म कयो था। उनखां पोइ शेख अयाज़, जॾहिं शेख अयाज़ ते असां अचूं था त ॻाए वरी कुझु ॻाए भांवरा, त जेका महफ़िल वेठी आहे जंहिं तरीक़े सां उहा झूमी वञे थी। हाणे कंपोज़िशन्स ॾे असां अचूं था, इहे सभु कंपोज़िशन्स तव्हां जूं पंहिंजूं कंपोज़िशन्स आहिनि, तव्हां पंहिंजे बाबा साईं खां सिखिया वरिती आहे। असांजे सामीन खे थोरो ॿुधाईंदो त कहिड़ियूं कहिड़ियूं कंपोज़िशन्स जेके आहिनि तव्हां करे चुका आहियो हींअर ताईं। मां कुझु पंहिंजियूं धुनूं तव्हांखे जेके मूंखे यादि आहिनि हा ॿुधायां थो। ज़रूरु ज़रूरु। वक्त जे चीच में ज़िंदगीअ जो छलो पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो, 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 यार जल्दी मिलो। वक्त जे चीच में ज़िंदगीअ जो छलो हिकिड़ी आहे। जी जी। नि सा गा मा पा नी सा ग रे सा नी सा पा धा मा पा गा मा ग रे सा। सजण लाइ पई सिकां सिकाणे सिकां, सजण लाइ पई सिकां सिकाणे सिकां, मोहब्बत मारी मोहब्बत मारी मोहब्बत मारी सजण लाइ पई सिकां। मुरली से मुझे मोह के मुरली से, यानी यो कलाम आहे साईं मिस्री शाह जो। जी। मुझे मोह के जोगी जान ले गयो रे जान, ले गयो रे किसी देश से आयो रे मुरली से। सारना अच्छी सार लहे जुमिया, अच्छी सार लहे जुमिया, साजन सूरत मारे मारे, साजन सूरत मारे मारे, अच्छी सार लहे। साईं इसहाक सवेजो साहब जो कलाम है। कीन पलिया कीन पलिया कीन पलिया कीन पलिया, दिल गहलिया दिल गहलिया, कीन पलिया कीन पलिया कीन पलिया कीन पलिया, दिल गहलिया दिल गहलिया, कीन पलिया कीन पलिया। तू न बदल जा 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 तू न बदल जा। रुत बदलिया रुत बदलिया रुत बदलिया रुत बदलिया, दिल गहलिया दिल गहलिया, कीन पलिया कीन पलिया। हाणे इहा थी गज़ल। हा। हाणे मां तव्हांखे सचल सरमस जो कलाम ॿुधायां थो। मैं वैसा तख्त हजार वे वैसा तख्त हजार वे, छोड़ के झंग स्यालींदा साइयां
वैसा तख्त हजार रंगपुर मैदारू न भावे खेड़े सब खुआर में रंगपुर मैदारू न भावे खेड़े सब खुआर में मैं तामिल्क माही दी थैया मैं तामिल्क माही दी थैया वैसा तख्त हजार वैसा तख्त हजार छोड़ के ढंग सालिंदा साया वैसा तख्त हजार हिकिड़ो तजर्बो कयोसीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई आहे जी ज़रूरु साहब सराइकी में हा ऐं इहा वाई जेका आहे गंज मां असां हिनजो सिलेक्ट कई आहे ऐं सुर आहे हिन जो यमन कल्याण पहिरियों ॾोड़ो अजब नैन तेरे सरस नैन तेरे जल विच कंवल कंवल विच मधुआ जिवें चांद को बादल घेर चुन पुन कलियां सेज बिछावा आओ पिया घर में लगा मैनू लगा इश्क रांझण दा लगा मैनू लगा ए लगा लगा मैनू लगा इश्क रांझण दा लगा मैनू लगा हो लगा मैनू लगा 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 मैनू लाएगा लाएगा लगा लगा मैनू लगा 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 मैनू लगा 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 मैनू लगा ए लगा 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 गा ला वाह वाह ज़बरदस्त उस्ताद ज़बरदस्त डॉक्टर ज़ुल्फ़कार अली तव्हां ॾिसो त जॾहिं डॉक्टर असां लॻायूं था कंहिं बि शख़्सियत खां पहिरियों त यकीनन हू माहिर थिए थो ऐं साईं पाण PhD आहिनि राग ते महारत आहे पाण तालीम जे ॾिसूं था त तमामु घणो बेशुमार कमु कयो आहे साईं थोरो सामीन खे असांखे ॿुधाईंदो त तव्हां हिकिड़ो ज़मानो आहे जॾहिं तव्हां लाहौर में आहियो ऐं उते तव्हां पंहिंजी परफॉर्मेंस बि कयो था उते तव्हां मकाला बि लिखिया आहिनि उन्हनि जो ज़िक्र कजो सामीन सां त किथे किथे तव्हां मकाला उहे लिखिया आहिनि 2003 में मां लाहौर में वियुसि NCA में मां उते दाख़िला वरिती म्यूज़िकोलॉजी में जी त उन म्यूज़िकोलॉजी में मुंहिंजी जेका उते तरबियत कई जी उन्हनि में साईं रज़ा काज़िम साहब साईं सरवत अली साहब ऐं इन्हनि सां गॾु ॿिया तमामु घणा उस्ताद उहे शामिल हुआ बाक़ी पार्ट टाइम में मां परफॉर्मेंस ॾींदो हुउसि उते जे रेडियो पाकिस्तान ते माना लाहौर ते ऐं महफ़िलुनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि जे म्यूज़िक ते मां पंहिंजो मकाला लिखिया उते जे जेके उस्ताद उते हुया जी उन्हनि ते मां लिखियो ऐं मुंहिंजो जेको वॾो जेको मां सम्झां थो मूंखां कमु थी सघियो आहे जी उहो थियो आहे मूमल राणो जेको आहे उन खे मां सॼे राग खे लिखी सघियो आहियां वाह वाह माना मूमल राणो जेको आहे उहो कंहिं ॿिए संगीत में शामिलु न आहे उहो प्योरली सिंध जो राग आहे सिंध मां हितां पंहिंजो फुटियो आहे जी त उनजो ट्रेडिशनल जेको बेस आहे उनखे क्लासिसाइज़ करण जे लाइ कैटेगरी ठाहिण जे लाइ हा जेको मां उन में इनपुट ॾिनो आहे जी उहो मुंहिंजो मैंशन थियो ऐं उहो सुर मूमल राणे जे हवाले सां ते अस्थाई बि पहिरियों दफ़ो ठाही ऐं हिकिड़ो ख़्याल बि ठाहियुमि टपा हिकिड़ो फॉर्म हूंदो आहे राग जो जी उहो बि ठाहियुमि ऐं हिकिड़ो नंढो ख़्याल बि ठाहियुमि उन सां गॾु उन में काफ़ी बि ठाहियुमि त मां मूमल राणे में पहिरियों पाकिस्तानी
पहिरियों सिंधी माण्हू हुयुसि ज़बरदस्त। जंहिं मूं मलाणनि जो क्लासिकल ख़्यालु ठाहियो, नंढो ख़्यालु ठाहियो ऐं टपा ठाहियो। वाह वाह। ऐं इहो जॾहिं उते थियो त मुंहिंजो बाक़ाइदा उते उन्हनि एप्रिशिएट कयो ऐं मञियो त इहो हिकिड़ो नओं कमु आहे असांजो, बिल्कुलु। क्लासिकल में बि, फोक में बि ऐं पाकिस्तान में बि। जीअं तव्हांजे बाबा साईं जो तसलसुल आयो, उहो राग जी सिखिया तव्हां उन्हनि खां वरिती, तव्हांजे औलाद में छा इहो तसलसुल हलंदो अचे थो? तव्हांजी औलाद में राग जी सिखिया मुंतक़िल थिए पई तव्हां मां? हा, ॿई ॻाल्हियूं ॿुधायां तव्हांखे त असांजे बाबा असांखे जॾहिं राग सेखारियो त उन्हनि असांखे ॿुधायो त असांजा वॾा तमामु घणा वॾा रागी हुया, त तव्हां जे इन राग में कमु करियो त संभाले कजो ऐं सुठो कमु कजो, जीअं उन्हनि जो बि नालो क़ाइमु रहे हा ऐं तव्हांजो बि रहे। हा। त मां पंहिंजे ॿारनि खे बि सेम टू सेम इहा पंहिंजो ॻाल्हि अॻिते करे छॾी आहे त ज़बरदस्त। तव्हां भली सिखो, तव्हां भली सम्झो ऐं करियो, जे तव्हांखे वणे जी त तव्हां हिनखे कंटिन्यू कजो जी ऐं न वणे त भली न कजो, जी असां पाबंद न कयो आहे। जी ऐं बाबा साईं असांखे माना असांजे टिनि चइनि भाउरनि खे साईं पाबंद न कयो हो, जी पर सेखारे छॾियो हो। पर इहो ॿुधायूं त इहो कमु ॾाढो भलो अथव ऐं करे ईंदो त तव्हांखे असां हमेशह यादि रहंदासीं त असां छा करायो आहे तव्हांखे। तव्हां पंहिंजे ॿारनि जो ज़िक्र ज़रूरु कजो त जी। उहो छा कंदा आहिनि? उहो हिकिड़ो फस्ट ईयर में पढ़ंदो आहे IBA में, ऐं ॿियो जेको आहे उहो कॉलेज में पढ़ंदो आहे। इसमें ग्रामी उन्हनि जो? हिकिड़ो नालो आहे हुस्नाक अली जी। ऐं ॿिए जो नालो आहे बरात अली। हाणे मां हिते ज़रूरु चवणु चाहींदुसि त मां हिन जा नाला कीअं रखिया आहिनि। मुनफ़रिद नाला आहिनि? हा, हाणे हिकिड़ो कलाम आहे, कलाम ॿुधायां थो। ज़रूरु। यार सजण जे फिराक मियां जिनूं मारी आहियां, यार सजण जे फिराक अब्दुल लतीफ़ चए पिरी असांजो, अब्दुल लतीफ़ चए पिरी असांजो हमेशह हुस्नाक। वाह वाह वाह। इहो जेको हुस्नाक लफ़्ज़ आहे इहो असल में जीअं फारसी में हूंदो आहे न, दर्दनाक, ख़ौफ़नाक, ख़तरनाक, हैबतनाक, ईअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे अलाह साईं जे लाइ, वाह, पंहिंजे महबूब जे लाइ। उहो इस्तेमालु कयो अथनि हुस्ननाक, त उन में हिकिड़ो नून जेको उहो पोइटिक लाइसेंस जे तौर ते ख़तमु करे छॾियो अथनि त हुस्नाक नालो रखियो आहे। हुस्नाक माना हमेशह ख़ूबसूरत, इहो साईं नालो। वाह वाह वाह। त इहो मां पंहिंजे फर्ज़नि जो नालो रखियो। हाणे तव्हां हिते अंदाज़ो करियो त मां शाह जे रिसाले मां पंहिंजे पुट जो नालो रखियो आहे। ज़बरदस्त, माशाअल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि, ॿिए पुट जो नालो वरी रखियो आहे उन मां छा ख्वाजा गुलाम फ़रीद जे रिसाले मां। अच्छा। उहो आहे शल राणू ई दुम रात रात, राणू ई दुम रात रात वे मुंहिंजा मिठड़ा मारू काक जा, राणू ई दुम रात मैं ता नाल माही दे वैसा थीसी बिरहू बरात, थीसी बिरहू बरात बरात, थीसी बिरहू बरात बरात वे मेडा मिठड़ा मारू काक जा, राणू ई दुम रात। त इहो जेको राणू ई दुम रात इहो असांजो ॾाढो हो, जेको मुंहिंजे ॾाॾे खां माना वॾो उनजो भाउ जी, उन नालो मुराद अली ख़ान साहब। अच्छा। त उन्हनि इहो कलाम ॻायो हो, त उन्हनि जे कलाम मां मां नालो रखियो आहे। पहिरियों कलाम जेको आहे उहो असल में ॻायल हो उस्ताद गामण ख़ान साहब जो। उहो कीअं ॻायल हो? यार सजण जे फिराकऊं मारी आहे, इहो असांजी अस्थाई आहे। तोरा जो वण में को प्यार लॻत है, इहा वरी अस्थाई जेका आहे बाबा कन्वर्ट कराए आबदा परवीन साहिबा खे ॻाल्हाई हुई हिते, पर असुल में मुंहिंजे परॾाॾे जी ॻाल्हि आहे। उहो ईअं आहे, उहो ॿुधायां तव्हांखे। तोरा जो वण में को प्यार लॻत है, कर्म करो जी साबा मोए, कर्म करो जी साबा मोरे, तोरा जो वण में को प्यार, यार सजण जे फिराकऊं मारी, यार सजण जे फिराक।
अब्दुल लतीफ़ चए पहिरीं असांजो हमेशा हुस्नाक अलामिया, ईअं पहिरीं ॻाईंदा हुआ। वाह, वाह। पोइ मंज़ूर अली ख़ान साहिबु उनखे इमन कलान में ॻायो। पर इहे मूंखे ॿई अज़ीज़ आहिनि, उस्ताद मंज़ूर अली ख़ान बि, माशाअल्लाह, उस्ताद गामण ख़ान बि। इन्हनि जे ॻायल कलामनि मां ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले मां हा। हुस्नाक नालो रखियो वाह, वाह, वाह। ऐं उहो नालो वरी बरात अली रखियो। भला शादी तव्हां पसंदि ते कई घर वारनि जे चवण ते? जी 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 त तव्हां चयो, असांजे सामिन खे ॿुधायो न पसंदि ते आया। जी, असल में मुंहिंजियूं ॿ शादियूं आहिनि। माशाअल्लाह। हिकिड़ी मां मूंखे औलाद कोन्हे, जी। उहा मुंहिंजी बाक़ाइदा ख़ानदान मां शादी थी, उहा बि मूंसां आहे। जी। ऐं ॿी जेका आहे उहा जो पसंदि ते थी, हा। उन मां ॿ पुट आहिनि। माशाअल्लाह। भाउरनि जो ज़िक्र कंदा हलिजो त तव्हां भाउरनि में घणा भाउर? असां 4 भाउर आहियूं, जंहिंमें सभिनी खां वॾो मां आहियां। मूंखां पोइ आहे मियां नज़र हुसैन, बिल्कुलु। अदा मज़हर हुसैन, उन खां पोइ आहे अमानत अली, ऐं उन खां आख़िर में आहे असांजी भेण जीना, उन जो नालो आहे। माशाअल्लाह। पंहिंजी तालीम बि गॾु रखो पिया, पंहिंजी मौसीक़ी खे बि, राग खे बि वक़्तु ॾियो पिया, कीअं पिया मैनेज कयो इहे? छो त इहे ॿई तमामु वसी फील्ड आहिनि। तमामु ॾुखियो साईं, मां हिकिड़ो मिंट बि मां विञाईंदो न आहियां। ऐं विच में एॾी वॾी ज़िमेदारी, त हाणे ॾिसो मैस कम्युनिकेशन जा डायरेक्टर, एॾी वॾी ज़िमेदारी, ऐं कीअं तव्हां मैनेज पिया कयो? तमामु ॾुखियो कमु थींदो आहे। मतिलबु मां बिल्कुलु मतिलबु पूरो न पइजी सघंदो आहियां, उहो थकिजी वेंदो आहियां बाक़ाइदा। भाभी ॿार शिकायत कंदा हूंदा तव्हां असांखे टाइम नथा ॾियो? जी हा, बिल्कुलु ईअं आहे। ऐं मां कोशिशि कंदो आहियां त जेको बि मिलंदो आहे टाइम त उन्हनि सां गुज़ारींदो आहियां। पर मूंखे पाण एॾा कम मिलंदा आहिनि जो मां इहा शेयर करियां ॻाल्हि। ज़रूरु। कोई माना फ़ोन ते बि चई छॾींदो आहे त हिन धुन ठाहे ॾियो, त मां उते ठाहे हुनखे ओॾीमहिल जो ओॾीमहिल उते जवाब में उमाणे छॾींदो आहियां त इहो धुन ठही वई वञे। वाह वाह वाह। त ईअं कई दफ़ा थियो आहे, हज़ारे दफ़ा। ऐं हींअर बि मूं वटि कोई हज़ारे आइटम जेके ठहिया पिया आहिनि बाक़ाइदा। हा, कंपोज़िशन मूंखे पाण ई यादि न रहंदो आहे त मां केतिरा आइटम कया आहिनि। जी। अलाह जी वॾी वॾी अहसानमंदी आहे, अलाह जी वॾी महिरबानी। अच्छा, अलाह साईं जा लख अहसान आहिनि। माशाअल्लाह, तव्हां हींअर सुठे हिकिड़े मरतबे ते आहियो, डॉक्टरेट आहियो। तव्हांजी ज़िंदगी में के ख़्वाहिशूं इंसान खे थियनि थियूं त यार मूं काई ख़्वाहिश मूंखे हुजे, हा कहिड़ियूं ख़्वाहिशूं जेके पूरियूं नथियूं हुजनि? दिलि मां चाहींदो आहियां त मां सिर्फ़ु ॻायां। अच्छा। बसि उन करे जो, ऐं वरी इहे सभु कम जेके आहिनि न उहे मतिलबु उन में रंडक विझंदा आहिनि, छो ॻाइण हिकु फुल टाइम जॉब आहे। बिल्कुलु बल्कि बिल्कुलु। फुल टाइम जी माना ख़बर अथव छा आहे? 24 कलाक न, 48 कलाक। छाजे करे 24 कलाक त हूंदा आहिनि सभिनी वटि। बिल्कुलु। पर हे हिकिड़ो एक्स्ट्रा कमु ईअं हूंदो आहे जो माण्हू सुतो बि पियो हुजे न, त उन में बि मां राग कंदो हूंदो आहियां। जॾहिं मां उथंदो आहियां, कई दफ़ा छा थींदो आहे, का धुन मूंखां न ठहंदी आहे, 2 3 4 5 6 ॾींहं, 17 18 ॾींहं बि थींदा आहिनि। पोइ जॾहिं न ठहंदी आहे त कंहिं ॾींहुं अचानक सुबुह साण उथंदी ठहंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। कॾहिं कॾहिं अचानक थी थी वियो। बिल्कुलु। सामिन मूं ज़िक्र कयो पिया साईं जे मकालनि जो ज़िक्र कयो पिया त ज़ुल्फ़कार साईं, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, उस्ताद बेबू ख़ान, उस्ताद नियाज़ हुसैन, उस्ताद फ़िदा हुसैन, अमीर अली ख़ान, उस्ताद मोहम्मद यूसुफ़, वहीद अली, मोहम्मद जुमन, माई भागी, मोहम्मद इब्राहिम, उस्ताद गुलज़ार अली ख़ान, उस्ताद सिंधु ख़ान, उस्ताद अरबाब ख़ान खोसो, बाबू फ़क़ीर, इन्हनि ते मुश्तमिल साईं खाका लिखिया आहिनि। ऐं ज़िक्र पाण कयूं त नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स लाहौर डिपार्टमेंट ऑफ म्यूज़िकोलॉजी में 2008 दारे पाण उस्ताद अमीर अली ऐं उस्ताद मजीद ख़ान ते जेका उन्हनि जी कथा आहे ऐं सारंगीअ जे हवाले सां जेको उन्हनि तहक़ीक़ी कमु कयो आहे, उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। उस्ताद, तव्हांखे तमामु घणा एवॉर्ड मिलिया आहिनि। यकीननि तव्हांजो कमु एवॉर्डनि खां मथियो आहे। तव्हां कमु कयो आहे, महिनत कई आहे, PhD करे वियो ऐं हिकिड़े वॾे उहिदे ते तव्हां फ़ाइज़ आहियो। कहिड़नि एवॉर्डनि सां तव्हांखे नवाज़ो वियो? मां 2006 में ऐं 2005 में म्यूज़िक जो एवॉर्ड मिलियो मूंखे। ऐं हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एवॉर्ड, लाल शहबाज़ कलंदर एवॉर्ड, ऐं सचल सरमस्त एवॉर्ड, वाह, ऐं मिसी शाह इमाम एवॉर्ड, हिकिड़ो पुराण एवॉर्ड जे नाले सां, ॿियो रेडियो पाकिस्तान जो एवॉर्ड, पाकिस्तान टेलीविज़न जो, ऐं NCA में मूंखे एवॉर्ड मिलियो राग ते। जाम अलाह जी वॾी महिरबानी थी। अच्छा, तव्हांजी CD बि रिलीज़ थी, उन खां पोइ असांजूं 4 5 6 सीडियूं रिलीज़ थियूं। हा, उनजो ज़िक्र सामिन सां कंदो। उन में हिकिड़ी त सिर्फ़ु मुहर्रम जे हवाले सां हुई। असां पहिरियां माण्हू आहियूं जिन सैयद साबित अली शाह जो सॼो कलाम रिकॉर्ड करे असां उनखे आंदोसीं। असां इन हवाले सां मज़हर हुसैन ऐं मां पहिरियां माण्हू आहियूं जिन पंहिंजो साईं नसीर मिर्ज़ा साहिब जी मदद सां सैयद साईं तालिबुल मौला साहिब जो इमाम हुसैन जे हवाले सां लिखियलु जेतिरो बि मटीरियल हो, असां उहो रिकॉर्ड कयोसीं। साईं कलीज बेग, मिर्ज़ा कलीज बेग साहिब ते वॾो असांजो कमु थियल आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते असां पंहिंजो 2 सीडियूं सिंधोलॉजी मां रिलीज़ कयूं।
यमन कल्याण में। इन खां अलावा असां ॿारनि जे कोर्स जे लाइ पंहिंजो उहो उन जा सॼो जेको सिलेबस आहे जी। उहो म्यूज़िकल असां रिकॉर्ड करे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे ॾिनोसीं। वाह। इन खां अलावा जेके औरतुनि जे हक़नि जे लाइ गाना हूंदा आहिनि उहो मां पंहिंजो रिकॉर्ड कया। ॿारनि जे लाइ असां रेडियो पाकिस्तान ते कमाल तमामु घणा रिकॉर्ड कया गाना। मां कॉमेडी जा बि गाना रिकॉर्ड कया आहिनि। उहो तव्हां मुंहिंजो आवाज़ु न सुञाणे सघंदव न अच्छा। मां उन में मतिलबु अहिड़ो चेंज करे हाँ। ॻाए सघंदो आहियां मूंखे। ज़बरदस्त। ऐं मूंखे मां त हलंदड़ को फ़क़ीर पिनंदो हूंदो आहे न त उन तां बि मां सिखी वठंदो आहियां मूंखे। ऐं मां अलाए किथां किथां सिखियो आहे, मां कोई ॿुधाए नथो सघां त मां किथां किथां सिखियो आहे। पर जिन जिन माण्हू असांजी वॾी मदद कई आहे, उस्ताद अमीर ख़ान सारंगी वारो हूंदो, उस्ताद मजीद ख़ान साहिबु सारंगी वारो हूंदो, उस्ताद रशीद ख़ान असांजो माइट्रो, उस्ताद वज़ीर अली ख़ान उहो असांखे सेखारियो, उस्ताद रमज़ान ख़ान उन्हनि सेखारियो। ऐं हींअर असां वटि जेको सेखारण में सभिनी खां आला माण्हू आहे उहा आहे मियां नज़र हुसैन, मुंहिंजो नंढो भाउ आहे, पर मां उन खां सिखंदो आहियां। अच्छा अच्छा जी। सामीन, डॉक्टर ज़ुल्फ़कार अली, मूंखे फ़ख़्रु थिए थो ॿुधाईंदे त पाण सभ खां पहिरियों मुलाज़मत जी इब्तिदा कनि था मेहराण यूनिवर्सिटी मां, म्यूज़िक जे उस्ताद जी, उते हुननि सिखिया ॾिनी ॿारनि खे। कॾहिं साईं स्कूल को अहिड़ो खोलण जो इरादो थियो आहे त जिते ॿारनि खे जेको आहे म्यूज़िक जी सिखिया ॾिजे? चाहींदो आहियां मां, पर मां पहिरीं कोशिशि कंदो आहियां त मां ख़ुदि ॻायां। मां तव्हांखे मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो जी त मां चाहींदो आहियां त मूंखे एतिरो टाइम हुजे मां ॻायां। लतीफ़ सरकार जी का वाई ॿुधाइणु चाहियो असांजे सामीन खे? ॾाढी मज़ेदार वाई आहे जी, जेका तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं, तव्हांखे ख़ुशी थींदी ॾाढी त इहा छा वाई आहे। मुंहिंजो मन मियां, मुंहिंजो मन मियां, वाॻियो वेड़ी चंसी। मुंहिंजो मन मियां, मुंहिंजो मन मियां, वाॻियो वेड़ी चंसी, वाॻियो वेड़ी चंसी। आऊं कीअं लोई लाहियां, आऊं कीअं लोई लाहियां, आऊं कीअं लोई लाहियां, आऊं कीअं लोई लाहियां। कारण ॿिण ॾींहां, कारण ॿिण ॾींहां, वाॻियो वेड़ी चंसी, वाॻियो वेड़ी चंसी। मुंहिंजो मन मियां, मुंहिंजो मन मियां, वाॻियो वेड़ी चंसी, वाॻियो वेड़ी चंसी। आऊं कीअं लोई लाहियां, आऊं कीअं लोई लाहियां, आऊं कीअं लोई लाहियां, आऊं कीअं लोई लाहियां। कारण ॿिण ॾींहां, कारण ॿिण ॾींहां, वाॻियो वेड़ी चंसी, वाॻियो वेड़ी चंसी। मुंहिंजो मन मियां, मुंहिंजो मन मियां, वाॻियो वेड़ी चंसी, वाॻियो वेड़ी चंसी। वाह साईं, माशाल्लाह, ॾाढो सुठो।
लतीफ़ साईं जी वाई तव्हां ॿुधाई, स्टेज ते तव्हां अचो था त तव्हां शख़यास साहब खे बि ॻायो था, ॻाए वरी कुझु ॻाए भांवरा, उहो हिकिड़ो अंदाज़ जे असांजे साम्हूं ॿुधायो। ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा, ॻाए वरी कुझु ॻाए, ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा, ॻाए वरी कुझु ॻाए। अमृत रस छलकाए, अमृत रस छलकाए, अमृत रस छलकाए बांवरा, ॻाए वरी कुझु ॻाए, ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा, ॻाए वरी कुझु ॻाए। पोयां पल पुकारूं आहे तिन खे तूं न लवाए, पोयां पल पुकारूं आहे तिन खे तूं न लवाए, पोयां पल पुकारूं आहे तिन खे तूं न लवाए, पोयां पल पुकारूं आहे तिन खे तूं न लवाए, तिन खे तूं न लवाए बांवरा, तिन खे तूं न लवाए, तिन खे तूं न लवाए बांवरा, तिन खे तूं न लवाए। ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा, ॻाए वरी कुझु ॻाए, ॻाए वरी कुझु ॻाए बांवरा, ॻाए वरी कुझु ॻाए। ॿियूं कहिड़ियूं धुनियूं तव्हांजूं जेके अञा मंजरियाम ते न आयूं आहिनि, जेके अञा अचणियूं आहिनि? उहे तमामु घणियूं आहिनि, छाकाणि त ज़िक्र थियो त तव्हां हलंदे फिरंदे कंपोज़िशन्स कयो था, केॾी महिल तव्हां यूनिवर्सिटी में आहियो। अॼुकल्ह त मां छा कंदो आहियां, जॾहिं थी वेंदी आहे न कंपोज़, त मां हुनखे मोबाइल ते रिकॉर्ड करे छॾींदो आहियां। वाह वाह वाह। मोबाइल ते रिकॉर्ड करे ऐं वरी हिकु ॿिनि ॼणनि खे उमाणे बि छॾींदो आहियां, ताकी मोबाइल विञाइजी वञे त इहो गुम न थिए, रिकॉर्ड मेंटेन हुजे। हिकु भेरो ईअं थियल आहे हा त मुंहिंजी कोई 27-28 धुनूं ठहियलूं, हा, ऐं कॾहिं कॾहिं मां आइडियाज़ बि उन ते रिकॉर्ड करे छॾींदो आहियां। आइडियाज़ न्यू आइडिया अची वियो न त मां रिकॉर्ड करे छॾींदो आहियां। लिखण पढ़ण जो कोई नओं टॉपिक अची वियो, को नओं मौज़ू अची वियो त उहो बि रिकॉर्ड करे छॾींदो। तव्हां पंहिंजे बाबा साईं जो ज़िक्र कजो असांजे सामीन खां, छाकाणि त हुननि जो हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे। पाण त खणी जिस्मानी तौर ते असां वटि न हुजनि, पर हुननि जो आवाज़ु, हुननि जूं कंपोज़िशन्स असां वटि मौजूदु आहिनि। जॾहिं बि रेडियो जे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में उस्ताद न्याज़ हुसैन जो आवाज़ु या हुननि जी कंपोज़िशन्स अचनि थियूं त हिकिड़ो ख़ाको ठही वञे थो सामीन जे ज़हन में। घर में तव्हांजो ऐं बाबा जो कीअं हो उथणु वेहणु मिलणु कीअं हो? असां बाबा सां तमामु घटि मिलंदासीं, छाजे करे असां सुबुह जो वेंदासीं स्कूल, ऐं बाबा साईं कॾहिं कॾहिं राति जो ईंदा फंक्शन्स मां ऐं महफ़िलुनि मां ऐं मुख़्तलिफ़ तक़रीबनि मां, त बाबा सुतो पियो हूंदो त असां 8 बजे निकिरी वेंदासीं। पोइ असां ईंदासीं 1 बजे ऐं बाबा रेडियो ते ईंदो हूंदो, उन्हनि जी ड्यूटी हूंदी 1 बजे रेडियो पाकिस्तान ते, त मुलाक़ात एतिरी थींदी अस्सलाम वालेकुम वालेकुम, ऐं सुबुह जो जे बाबा उथी वियो त मिली वियासीं, न त पोइ शाम जो जॾहिं बाबा ईंदो त राति बि थींदी त अञा सुता पिया हूंदासीं। त हिकु भेरो असां ईअं बि थियो जो बाबा सां मिलियासीं त कोई अचानक कोई विच में अहिड़ो ॾींहुं अची वियो जेको जो गज़टेड ॾींहुं हो, मोकल जो ॾींहुं, त उन ॾींहुं बाबा खे चयोसीं त अॼु असां 2 महीननि खां पोइ मिलिया आहियूं, त तक़रीबन 2 महीननि खां पोइ मिलियासीं। पर हाणे हिते सुवालु इहो थो पैदा थिए त असां पोइ सिखंदासीं कीअं, त बाबा हिकिड़ो सबक़ु ॾेई छॾींदो, पोइ जेसि ताईं उहो ठीकु न थींदो हो न त उहो ॿियो सबक़ु न ॾींदो। अच्छा, न सख़्तो बाबा हा, इन में माना चवंदो कुझु न हो, बाक़ी उनखे माना ॿियो लेसन न ॾींदो हो। बसि हिन में असां सम्झी वेंदासीं त हाणे इहो असांजो कमु ठीकु न थियो आहे। अञा हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां सां शेयर करियां, ज़रूरु, त असां बाबा जो लिंक कीअं आहियूं, ठीकु आहे न? असां ॻाईंदा आहियूं वक़्त जे चीच में, उहो कीअं लिंक थिए थो बाबा सां? मारुनिरीअ मुंहिंजो बदनी बुखियो आ उमर, देस पंहिंजो विसारणु ॾुखियो आ, उसके दिल पर भी कड़ी इश्क में गुजरी होगी, जियो जबरूत जलमल खां वैरान, साहु सामी अहिड़ो विड़ई महिमान, मारुनिरीअ मुंहिंजो सांगनिरीअ उसके दिल पर भी कड़ी इश्क। असां लिंक कीअं आहियूं? त बाबा साईं आबदा परवीन जे चवण ते, शेख ग़ुलाम हुसैन साहब जे चवण ते उन्हनि खे मंजूली ख़ान जे स्टाइल में ग़ज़ल ॻाराई। त उस्ताद न्याज़ हुसैन उहो माण्हू आहे जंहिं उर्दूअ में सिंधी मौसीक़ीअ जे आमेज़िश ग़ज़ल ठाही।
जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, उन साॻे अंग खे वरी बाबा असांखे इहो कन्वर्ट करायो वक़्त जी चीज़ में। वाह त इहो कंटिन्यूटी आहे, अञा ताईं असां उन में कंदा पिया अचूं, उन ई रंग खे, उन ई अंदाज़ खे। हाणे इहा आहे न, घुंघर बाजे छन न चं, घुंघर बाजे छन न चं, बाजे घुंघर छन छन वाह छन। वाह वाह। ठीक है ना, गाए वरी कुछ गाए बावड़ा, गाए वरी कुछ गाए। ये असल में कंपोजिशन बाबा साईं जी आहे, उन्हनि ॻाराई हुई ज़रीना बलू साहिबा खे। जी त उन्हनि ॾींहंनि में उन्हनि खे तमामु घणी शुगर थी हुई, त अचानक रेडियो पाकिस्तान ते आयूं मॉडल स्कूल मां, साईं नसीर मिर्ज़ा साहब वटि इहो आख़िरी गीत पंहिंजो रिकॉर्ड थी करायो। त हिते ई धुन ठही हुई। इहा असल में अजी जी ज़रीना साहिबा ॻाई, गाए वरी कुझु गाए भावरा। असां हुन में क्लासिकल आमेज़िश करे ऐं जुगलबंदी सेट करे उनखे कंटिन्यू कयोसीं। त ईअं काफ़ी घणा ई आइटम आहिनि जेके असां बाबा जी इंस्पिरेशन में ठाहिया आहिनि। त असां हुनजी हिकिड़ी कंटिन्यूटी आहिनि ऐं उनखे अञा वधायूं पिया। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो स्टाइल, उस्ताद न्याज़ हुसैन जी मौसीक़ी, बीबे ख़ान जो रंग, उस्ताद फिदा हुसैन साहब जो स्टाइल, उस्ताद मजीद ख़ान, उस्ताद अमीर ख़ान, उन्हनि जूं काफ़ी शयूं असां सिखियूं उन्हनि खां। उहे किराना घराने जा आहिनि पर असांजा मोहसिन आहिनि, असांजा उस्ताद आहिनि। डॉक्टर ज़ुल्फ़कार अली साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां टाइम सफ़ा थोरो आहे, दिलि त चए थी तव्हां सां गुफ़्तगू कजे, पर प्रोग्राम जो वक़्तु बि इंतिहाई मुख़्तसिर आहे। तव्हांजा तमामु घणा आशिक़ आहिनि, तव्हांखे ॿुधण लाइ अॼु बि माशाल्लाह मूं पाण अखियुनि ॾिठो, हुननि जी ॻाल्हियुनि जो गवाह आहियां। त तव्हां स्टेज ते अचो ऐं माण्हुनि जूं जेके हुते फरमाइशूं हूंदियूं आहिनि या तव्हां सां जहिड़ो प्यारु कनि था, उहो ज़ाहिर आहे असांजा लिसनर तव्हांजे बाबा साईं सां, तव्हांजे घराणे सां, तव्हांजे वॾनि सां प्यारु कनि था, तव्हां सां प्यारु कनि था, तव्हांजे भाउ मज़हर हुसैन सां प्यारु कनि था। ऐं उन्हनि सामाइन खे तव्हां छा मैसेज ॾींदो जेके तव्हांखे हिन प्रोग्राम जे तसलसल सां ॿुधनि पिया, या तव्हांजा जेके शागिर्द आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधनि पिया, उन्हनि खे तव्हां छा प्रोग्राम जे आख़िर में मैसेज ॾींदो? जेके मास कम्युनिकेशन जा शागिर्द आहिनि उन्हनि खे हिकिड़ो मैसेज इहो ॾींदुसि, म्यूज़िक इज़ ऑल्सो दी कम्युनिकेशन टूल एंड इट इज़ द पार्ट ऑफ द कम्युनिकेशन, इट इज़ द मीडियम। त इन ते तव्हां एज़ ए मीडियम कमु करियो त तव्हां प्रोडक्शन में तमामु सुठो कमु करे सघंदा ॿियो लिसनर्स खे अर्ज़ु इहो आहे त उहा प्योर म्यूज़िक ॿुधनि। अॼुकल्ह कट पेस्ट ऐं कॉपी म्यूज़िक, कंपोज़िशंस जेके आहिनि कॉपी थियनि थियूं उहो ॿुधनि था माण्हू, ऐं ज़ाहिर आहे माण्हू सभई ॿुधनि था। कुझु अहिड़ा बि आहिनि जेके अञा ताईं बि सुठो म्यूज़िक ॿुधनि था। त अव्हांखे बि रिक्वेस्ट आहे त सुठो म्यूज़िक ॿुधण जी कोशिशि करियो ऐं सुठो खाइण जी, सुठो ॻाल्हाइण जी। वाह वाह साईं, मां तव्हांजो बेहद थोराइतो आहियां, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे वक़्तु ॾिनो। सामीन, प्रोग्राम रती जी रिहाइण जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ताईं पहुचे थो। प्रोग्राम जे पेशकार ऐं मेज़बान जिब्रान ज़ेब खे इन दुआनि सां इजाज़त ॾींदो। शाल जिते हुजो, आबाद हुजो। सारे गा मा धा नि धा रे सा नि ध म ग रे बे मा नो ॾाढा गुंडड़ा गतई दिल घावण दा, ॾाढा गुंडड़ा गतई दिल घावण दा, अबरू सैफ ज़ंगी खिल चावण दा, दिल घावण दा, ॾाढा गुंडड़ा गतई दिल घावण दा, ॾाढा गुंडड़ा गतई दिल घावण दा, अबरू सैफ ज़ंगी खिल चावण दा, दिल घावण दा, ॾाढा गुंडड़ा गतई दिल घावण